मलिक बिरादरी शाहजा दोस्तों असांजो पूरो मन असांजो एहतजाज हुयो अॼु कल रखियोसीं असां अॼु इन करे गॾु थिया आहियूं असां सां ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ असां अॼु गॾु थियण जो असांजो मक़सदु इहो आहे। कल जो ॾींहुं आहे तव्हां ॾिठो त असां सां ज़्यादती करे चांडे नाहक असांजे मुड़ुस खे गोलियूं हयूं अञा सोशल मीडिया ते धमकियूं थो ॾिए मां विड़ंदुसि मां हे कंदुसि मां हे कंदुसि। मां जी हाणे एसएचओ सां बि ॻाल्हि थी आहे डीएसपी सां एनपी असांखे एतमाद नथो आहे। हिकु ॿिनि ॾींहंनि में रेड कंदासीं जेका हक़ी कातिल आहिनि जवाबदार तव्हांखे गिरफ़्तार कंदासीं। दोस्तो असां सां ॿ वाक़िया थिया आहिनि मज़ारी दुलाणिया असांजा नंग असांजा छोकिरा खणी वियो ॿ माण्हू खई वेठो आहे अॼु हफ़्तो थी वियोसि असांजी एफआईआर बि कोन थी आहे न असांजी रिकवरी थी असां हिन मजबूरी को तंग थी त असां इन कदम खणण ते शुरू थियूं। असांजो पहिरों वार्निंग इहो आहे असांजो पूरो मन एहतजाज आहे असांजे पंहिंजे यूसी लेवल ते चांडे यूसी लेवल ते ॿिए कंहिं मल खे असां कॉल न कयो आहे। गुज़ारिश इहा आई आहे हाणे 3 ॾींहंनि खां पोइ जेकॾहिं असांजा जवाबदार सदाम जा उहो चांडे न रखाइनि जलाल वल्द बच्चो राशिद वल्द सरवर सुमार जेकॾहिं असां 6 जवाबदार असांजा गिरफ़्तार कया वञनि असां सां नाहक ज़्यादतियूं करनि था। ॻाल्हि इहा आहे असांजा 2 माण्हू अगवा थियल आहिनि उनजो असां एफआईआर ते हे वेठा आहिनि थिया साम्हूं दुलाणी मज़ारी आहिनि उन्हनि ते गिरफ़्तार करनि असांजा माण्हू वापसि कराइनि असांखे एॾा मजबूर न करनि। सुभाणे असां काल ॾींदासीं असां हड़ताल बि कंदासीं रोड बि बंदि कंदासीं हे चवनि था असां बरोच कयूं था जेकॾहिं हे बरोचकी कंदा पोइ असांखे बि जाम उठी ईंदी आहे। इहा धमकियूं न डिॼण वारा न डिॼंदासीं हे उबाड़ो तालको आहे तूं जेतिरो धमकियूं ॾे थो माण्हू मलिक न लॾे वेंदा न छॾे वेंदा हिते वेठा आहिनि हिते जींदासीं हिते मरदासीं असां न छॾण वारा आहियूं न वञण वारा आहियूं। असां इंतज़ाम खे असां गुज़ारिश था करियूं असांखे मजबूर न कयो असां शरीफ़ शहरी आहियूं असां बदमाश न आहियूं धाड़ियल न आहियूं और चांडियुनि ते 20 खूननि जा केस आहिनि कातिल आहिनि हे वेठा आहिनि साम्हूं शहर ते हे पुलिस हुकूमत में ॾाढा थोरा आहिनि कच्चे इलाइक़े के माण्हुनि खे पुलिस परेशान करे छॾियो आहे हे छा हेठि वेठा आहिनि शहर में। महिरबानी करे असांजा 2 मुतालबा आहिनि भई असांजा मुतालबा मञिया वञनि न त 3 ॾींहं ते असांजे रोड ब्लॉक कंदासीं उबावड़े बि कंदासीं घोटकी बि कंदासीं सकर बि कंदासीं कश्मीर बि कंदासीं असां मजबूर थी तव्हांखे इहा कॉल ॾियूं था महिरबानी करे असांखे परेशान न कयो मजबूर न कयो असांजा जाइज़ मसइला आहिनि नंगनि ते दंगनि ते 5 माण्हुनि ते हर को सिर ॾींदो आहे असां तव्हां पके ते वेही असां इहे बदमाशी कयो था असांखे कमज़ोर सम्झो था पर असांखे कमज़ोर न सम्झो वञे शरीफ़ ज़रूरु आहियूं लेकिन कमज़ोर असां न आहियूं। मां दोस्तनि खे गुज़ारिश थी हिकु नारो हणो।